अस्सलाम वालेकुम दोस्तों, तिनकनात यूट्यूब चैनल साण करे हाज़िर थिया आहियूं हिकु भेरो ॿीहर। दोस्तों, असांजी कोशिशि हूंदी आहे तव्हां दोस्तनि जी दिलचस्पी ऐं मालूमात जे लाइ दिलचस्पी ऐं मालूमात सां लाॻापियल वीडियोस आणजनि। असांजे अॼु जी वीडियो पिणु उन्हीअ सिलसिले उन्हीअ कोशिशि जी हिकु कड़ी आहे। वीडियो शुरू करण खां अॻु सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके नया आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल तिनकनात खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ खे पिणु वॼायो। असांजी अॼु जी वीडियो सिंधी यख्तियारे ऐं चपड़ीअ जे बेताज बादशाह ॻाइणे जलाल चांडियो मुतलिक़ आहे। संत यादि नाहे पर ॿुधूं था त हिकु ॾींहुं जलाल चांडियो दादूअ मां महफ़िल ॻाए मोटी रहियो हुयो। वाट ते पाक आर्मी चेकिंग करे रही हुई। आर्मी चेकिंग जे सिलसिले में केतिरियूं ई गाॾियूं बिहारियो बीठी हुई। जलाल चांडियो जॾहिं वेझो पहुतो त जलाल चांडियो जी गाॾीअ खे पिणु बिहारियो वियो। जलाल चांडियो जो ड्राइवर गाॾी बिहारी ऐं जलाल चांडियो गाॾीअ मां ॿाहिरि लथो। चेकिंग जे सिलसिले में बिहारियल माण्हुनि जॾहिं जलाल चांडियो खे ॾिठो तॾहिं जलाल चांडियो ॾांहुं अचणु लॻा। यादि रहे त इहो जलाल चांडिये जे उरूज जो दौरु हो जॾहिं जलाल चांडियो न सिर्फ़ु सिंध पर पंजाब बल्कि पूरी दुनिया में छायल हुयो। माण्हू जलाल सां मिलण लाइ जलाल जे वेझो अचणु लॻा ऐं जेके ॿिया माण्हू आया पिए से बि गाॾियुनि मां लहंदा जलाल चांडियो ॾांहुं अचणु लॻा। ॾिसंदे ॾिसंदे जलाल चांडियो वटि माण्हुनि जो हुजूम थी वियो। फ़ौजी इहो ॾिसी हैरान थी विया त हे किथां जो माण्हू आहे ऐं हे केरु आहे जंहिंजे चौधारी माण्हू फिरी विया आहिनि। सभु को खेसि उस्ताद उस्ताद करे पुकारे रहियो आहे ऐं खीकारे रहियो आहे ऐं हे सभिनीअ खे हथ ॿधी सलामनि ऐं खीकारण जो जवाबु ॾेई रहियो आहे। फ़ौजियुनि जॾहिं पुछा ॻाछा कई त फ़ौजियुनि खे ख़बर पई त हे सिंध जो मशहूरु ॻाइणो जलाल चांडियो आहे। उन टाइम में जलाल चांडियो हर हंधि मशहूरु हुयो, इन लाइ फ़ौजियुनि बि जलाल चांडियो जो नालो ॿुधो हुयो। फ़ौजियुनि ख़ासि माज़रत कई ऐं खेसि अर्ज़ु कयो त बाबा तव्हां हितां वञो, ट्रैफ़िक जाम थी रही आहे। ऐं ईअं ई जलाल चांडियो बिना चेकिंग जे हलियो आयो। त दोस्तो, हीउ हुयो अॼु जो वाक़ियो जेको जलाल चांडियो मुतलिक़ हुयो। ऐं हा, इहो बि ॿुधाईंदो हलां त हे वाक़ियो मूं पंहिंजे हिकु दोस्त खां ॿुधो हुयो जेको मूं अव्हां दोस्तनि सां शेयर कयो। वीडियो ख़तमु करण खां पहिरियां आख़िर में अव्हां दोस्तनि खे वरी बि अर्ज़ु कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे यूट्यूब चैनल तिनकनात खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे पिणु वॼायो, छो जो घंटी वॼाईंदो त असांजूं जेके बि ॿियूं वीडियो ईंदियूं उन्हनि जो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पुॼंदो। तो बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे पिणु वॼायो। असांजी वीडियो अव्हां दोस्तनि खे कीअं लॻी उन जो इज़हार अव्हां कमेंट सेक्शन में करे सघो था। असांखे अव्हांजे राय जो इंतज़ारु रहंदो। असां अव्हांजो घणो वक़्तु न वठंदासीं, तो इन दुआ ते मोकिलायूं था त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, मुरकंदा रहो, टहकंदा रहो ऐं गुलनि जीअं टिड़ंदा रहो।